एतिरा दफ़ा मना कई अथम त बग़ैर इत्तला जे नहीं तो कर। अगर तोखे दुश्मन जी गोली लगी वञे हा त पोइ मुंहिंजो छा थिया? बाबा साईं दफ़ादार, शाह मुराद जे अॻियां ॻाल्हाइण जी इजाज़त सिर्फ़ शाह मुराद खे हूंदी आहे। पर बाबा साईं बस अॼु शाह ज़मान जा माण्हू मोहन कंहिंजे करे तुंहिंजे करे मां हिन खां वधीक नुक़सान बर्दाश्त नथो करे सघां। अॻु में मां घणो नुक़सान बर्दाश्त करे चुको आहियां। हाणे इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, मुंहिंजे हिन इलाइक़े खां ॿाहिरि तूं न वेंदे न वेंदे। पर बाबा साईं मां हिते गेदिनो वांगुरु हिन घर में रही सघां थो, पर ही जिनख खे मैं लोई गई बाबा साईं मूंसां गॾु पढ़ंदी आहे। पर केरु आहे, किथों जी आहे, कहिड़े ख़ानदान सां वास्तो अथसि? बाबा साईं ही शाह ज़मान खान जी भेण आहे। शाह ज़मान संभाल पंहिंजी भेण खे। ही मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे पुट सां गॾु आई हुई। दुश्मनी पंहिंजूं क़ाइमु रहंदियूं। शाह ज़मान असां लोहीअ लज जा पासदान रहिया आहियूं। पहिरियों पंहिंजी इज़त खे संभाल, पोइ थियणे जी सोचिजांइ। तुंहिंजी मचाल तो दुश्मन जे दर वञी पहुती आहीं। अॼु खां पोइ तुंहिंजी पढ़ाई ऐं शहर जो रस्तो बंदि। जुस अंदर। दिल ऐं दिमाग़ में ॻाल्हि सोचे छॾ। जेके ॿियनि जी इज़त जो ख़्यालु रखंदा आहिनि उहे ॿिए जी इज़त ख़ाक में बि मिलाए सघंदा आहिनि। शाह ज़मान जी इज़त खे धूड़ में मिलाइण वारो ॼाओ ई न आहे। उहे पाण धूड़ में मिली वेंदा आहिनि। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो कंहिंजी इज़त ख़ाक में मिलाए। सही तो चई। खुद कबीलो शाह ज़मान जो, शाह ज़मान कबीले जो न। शाह ज़मान जी भेण बुरो छोकिरी अंदर आ। बुरो तो ब्रो जो कोहिस्तान शाह ज़मान जे दारे तकंदो आहे। अॼु शाह मुराद मूंसां मुआलो ठिकाइण जो सोचो कीअं? मुंशी जी कुशाबा हथियार गॾु कर। शाह मुराद जे कोट ते वञी हमलो कर। लाशन जा ढेर लॻाइणा आहिनि। इहो शाह ज़मान जो फ़ैसिलो आहे। पर बाबा साईं मुंहिंजो फ़ैसिलो पत्थर ते लीक आहे। नंगनि जो बदिलो नंगनि सां, खून जो बदिलो खूननि सां, इज़त जो बदिलो इज़त सां थींदो। छो त शाह ज़मान ज़माने जो न, ज़मानो शाह ज़मान जो आहे। मुंशी मर्द ना किर तको। बाबा नींद रखोगा। जब महबूबन जूं बाजारूं बोलियूं अंदर में उधमा ऐं हाय हाय जूं होलियूं
याकूब कदब जो गोलियूं मूंखे सुणनि आहियूं वन सीने में ओ भला हुई भाग वेड़ा वसंदा रही ओ वसंदड़ वेड़ा अजे पटजीरा ओ वसंदड़ वेड़ा अजे पटजीरा अरे गुनो 6 पीसा कुत्ते वांगे छतो सहक दो जी मामा अब्बा आ अरे आ खे छा ज़माने जा माण्हू असांजे घर ते हमलो था करणु चाहिनि आओ बा नूर अल्लाह अरे बा मैं मुर्तजा